साईं अॼु असां वटि ख़ुशकिस्मती सां जेको महिमान मौजूदु आहे जंहिंसां ॻाल्हि ॿोल कबी, पहिरियों ई उनजो अव्हां सां तारुफ़ करायां। साईं आहिनि प्रोफेसर अब्दुल अली कलबाणी साहिब जन। साईं सिंध जी इलाही मशहूरु मारूफ़ शख़्सियत आहिनि। साईं जे बारे में मुख़्तसरन अव्हांखे इहो ॿुधायां त साईं प्रोफेसर अब्दुल अली कलबाणी साहिब जन 1990 में सिंध जे सखर ज़िले जे इलाही पुराणे शहर रोढ़ीअ में ॼावा। साईं जन जी तालीम बि घणो करे रोढ़ीअ में ई रही, पर उन सां गॾोगॾु कराचीअ जे सिंध मदरसतुल इस्लाम में बि साईं जन पढ़िया। तंहिंखां पोइ साईं जॾहिं नौकिरीअ जो शुरूआति कई त मुख़्तलिफ़ इदारनि में नौकिरी कयूं। इब्तिदा क्लर्कीअ सां कयूं ऐं आख़िर कोई 22 साल खनि पाण सिंध जे मुख़्तलिफ़ तालीमी दर्सगाहनि में पढ़ायूं, जिन में उस्तादनि जे तालीम तरबियत जा इदारा, स्कूल ऐं कॉलेज शामिल आहिनि। साईं जे पढ़ाई जो घणो हिसो गवर्नमेंट कॉलेज हैदराबाद में गुज़रियो, जिते साईं सिंधी अदब जे शोबे जा सरबराह हुआ ऐं उन सां गॾु उते जेके अदबी सकाफ़ती सरगर्मियूं, मैगज़ीन जो निकिरणु ऐं ड्रामास वग़ैरह थींदा हुआ, उहे सभई साईं जे ज़िम्मे हूंदा हुआ। साईं अहिड़ी तरह सां 1969 में साॻी गवर्नमेंट कॉलेज हैदराबाद मां रिटायर थिया। साईं जी ज़िंदगीअ में जिन मशहूरु ऐं मारूफ़ माण्हुनि जो साईं सां वास्तो पियो, उन्हनि में डॉक्टर गुरबख्शाणी ऐं डॉक्टर अलामा उमर बिन मोहम्मद दाऊद पोटो साहिब जन ख़ासि तौर ते क़ाबिल ज़िक्र आहिनि। अॼु साईं सां ॻाल्हि ॿोल जे लाइ मां यानी फज़ल कलबाणी सां गॾु असांजो दोस्त फ़कीर मोहम्मद लाशारी बि मौजूदु आहे ऐं साईं सां गुफ़्तगू कबी। पर असांजे गुफ़्तगू जो घणो करे जेको मर्कज़ हूंदो उहो हूंदो शाह लतीफ़, छो त साईं जो घणो करे तालुक़ु सिंधी अदब ऐं शाह लतीफ़ सां ई रहियो आहे। साईं न रुॻो शाह लतीफ़ ऐं सिंधी अदब पढ़ायो आहे, पर साईं इन ते तमामु घणो कमु बि कयो आहे। साईं कलबाणी साहिब जा इलाही मज़मून रेडियो टॉक्स, टीवी ते टॉक्स ऐं ॿियो घणो कुझु कमु आहे, पर इन खे इतफ़ाक़ ई चइजे त अॼु ताईं कुझु बाक़ाइदा छपिजी पधिरो न थियो आहे। पर हींअर साईं ॻाल्हि ॿोल पे कई त इंशाअल्लाह अन क़रीब किताबी सूरत में पधिरो थियण बि शुरू थी वेंदा। सो मुंहिंजो ख़्यालु आहे त अदे फ़कीर मोहम्मद लाशारी खां अवल साईं सां हिकु ॿ सुवाल मां करे वठां। बिल्कुलु साईं प्रोफेसर कलबाणी साहिबु, शाह लतीफ़ जे बाबति ॻाल्हाइण त इलाही वॾी ॻाल्हि आहे। शाह साहिबु त असांजे वॾनि मुहक़क़नि चवाणीअ साईं समुंड आहे। तव्हां शाह लतीफ़ साहिब खे पढ़ियो बि चङी तरह, पढ़ायो बि आहे, तमामु घणी स्टडी बि कई आहे। असां त अञा चङी तरह सां शाह जा शागिर्द बि पाण खे नथा चवाए सघूं, पर असां जेके थुलियूं ॻाल्हियूं आहिनि अॼु कोशिशि कंदासूं त अव्हां सां उहे डिस्कस कजनि, ऐं रुॻो इन करे त जीअं असांजे बि इल्म में वाधारो थिए ऐं हीअ प्रोग्राम जेके असांजा सामीन ॿुधनि था उन्हनि जे बि मालूमात में इज़ाफ़ो थिए। साईं कलबाणी साहिबु, शाह साहिब जे बारे में हिकु आम ॻाल्हि तक़रीबन जेका आम तौर ते ॿुधण में ईंदी आहे उहा इहा ईंदी आहे, या ईअं खणी छॾियूं त अॼुकल्ह इन जो तज़ाद आहे त शाह साहिब जन पढ़ियल हुआ या न हुआ। कुझु माण्हू था चवनि त शाह साहिबु बाक़ाइदा पढ़ियल हुआ। बाक़ाइदा सां मुंहिंजो मतिलबु आहे त जीअं तालीम हासिलु कबी आहे, मकतब में बाक़ाइदा उन्हनि तालीम हासिलु कई, पर कुझु इन सां इख़्तिलाफ़ था कनि त न, ईअं शाह साहिबु तालीम हासिलु न कई। तव्हां इन सिलसिले में असांखे कुझु ॿुधायो। इन अर्ज़ु हीअ आहे त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे बाबति हरूभरू इहो इशू उथारियो वियो आहे। हक़ीक़त करे इहे सभई बुज़ुर्ग हिन नमूने जीअं असां था पिया तइलीम वठूं, इन नमूने सां उन्हनि जी तइलीम न थी हुई ऐं घणनि ई जी मौलाना रूमीअ जी ख़ुदि ॿियनि जी उहे पोइ रूम में बि वञी पाण प्रोफेसर प्रिंसिपाल थियो कंहिं स्कूल मदरसे जो, पर पाण पंहिंजे सिर का बाक़ाइदे स्कूल में कान तइलीम, पर पाण ई उतो पढ़ंदा रहिया। हक़ीक़त करे अहिड़नि बुज़ुर्गनि लाइ चयो वेंदो आहे त उन्हनि जे अॻियां सारी काइनात जो किताबु खुलियलु हूंदो। उहे पंहिंजे उन काइनात जे जुज़े खे चङी तरह बारीक बीने सां मुशाहिदो कंदा, मुजाहिदाना तरीक़े सां उन घुमंदा फिरंदा ऐं सभ खे जांचे जूचे उन मंझां उन्हनि खे परखे उन्हनि जो अक्स माण्हुनि ताईं पहुचाइण लाइ उनखे वेहीकल ऑफ थॉट उन जो शेर हो, शेर जे रस्ते माण्हुनि खे सम्झाईंदा जीअं उन्हनि ते असरु करे। पहिरियों ॿियो टियों छपाया अथसि तज़किरा लुत्फ़ी जे भाङे ॿिए में उन्हनि चङी तरह बहस कयो आहे त शाह साहिबु पढ़ियल हो या न हो, इहो सुवालु उथारणी बेकार आहे, छाकाणि त उन्हनि ॾींहंनि में ईअं बाक़ाइदा मकतब न हुआ ऐं कॾहिं कॾहिं हूंदा। पर शाह जी जेका रूह रिहाण हुई, जेका कचहरी सा ठटे जे आलमनि सां खणी, उतां उन कचहरीअ रस्ते हुन सभु कुझु पढ़ायो।
शाह पारसी बि उते रखियो। हमेशह चवण में थो अचे त शाह साहिब सां हमेशह क़ुर शरीफ़, शाह अब्दुल करीम बुलरे वारे जो रसालो ऐं मौलाना रूमीअ जो मसनवी हमेशह साण हूंदी हुई। इन मां ज़ाहिर आहे। ऐं उन केतिरा शेर बि उन जा चया आहिनि। ऐं सुर कल्याण ऐं यमन कल्याण में जेके बैत आहिनि त एक कसर दर लख, इहा रूमीअ जी रिहाण। त रूमीअ खे एतिरो त परखियो सम्झो हुअईं जो उन खे कोट विकियो अथई। ऐं ॿियो हूअं बि पारसी केतिरा ई लफ़्ज़ आहिनि, दर कदम यार शुदा फिदा शुद चिबदा शुद, त इहे लफ़्ज़ पारसी जा कोटेशन जेके हुन पेश कया। त ऐं अहिड़ी तरह ॿियूं अरबी आयतूं मूं टोटल करे ॾिठो आहे त शाह जे रसाले में सरकारी छापे में 125 आयतूं शाह साहिब कमांदियूं आहिनि। तव्हांजो मतिलबु इहो त शाह साहिबु बाक़ाइदा कंहिं स्कूल में या मकतब में दर्सगाह में तालीम हासिल न कई? हा, पर कचहरियुनि मां कई। कचहरियुनि मां? हा, जीअं ठटे जे बुज़ुर्गनि सां आलिमनि वटां, ख़ुसूसन मोइन मखदूम मोइन, अच्छा, उहो हुनजो वॾो सोबती हो। बाक़ाइदा लिखण पढ़ण जो सिलसिलो न हो न शाह साहिब जो? न, बाक़ी पढ़ंदो हो, पढ़ण जो सिलसिलो हो, तॾहिं त मसनवी साण खणंदो ऐं मसनवी पढ़ंदो, त उन लाइ पढ़ंदो। साईं ज़रूरी आहे त शाह साहिबु पढ़णु ॼाणंदो हो? हा बिल्कुलु, माना पढ़णु बाक़ाइदा मां इन ॻाल्हि जो काल आहियां। इहो लुत्फुल्ला बदवी बि इन ते ज़ोर भरे थो लिखे त एतिरो पढ़ियल हो। ऐं तव्हीं बि इहो ई था चओ? हा, ईअं थो चवां त एतिरो पढ़ियल हो जो इहा किताब पढ़ी सघंदो हो। अच्छा, तव्हां छा था सम्झो त इहा जेका ॻाल्हि भिटाई जे बारे में हुलाई वई आहे, जेके हाणे चवंदासीं हुलाई वई आहे त भिटाई उमी हो या अनपढ़ियल हो, त इहा तारीख़ कुझु तारीख़ुनि में आहे। मिसाल अली शेर खान लिखियो आहे। हाणे इन में भिटाई सां कंहिं ख़ासि क़िस्म जी का दुश्मनी थी नज़र अचे या का अणॼाणाई आहे? न, अणॼाणाई आहे। छा आहे त अॻे इन ते फ़ख़ुरु कयो वेंदो हो त सभु कंहिंखे उमीद करे कोठे ऐं पोइ उन जो इहो कमाल ॾेखारिजे त हे एॾो कमाल हो, उमीद रस्ते बि एॾो कमाल हो, रहंदे बि कमाल। इहो रुॻो इन हिकिड़ी पॉइंट ऑफ व्यू खां इहो ॼण तरीक़ो हो, इहो सिलसिलो हो। ऐं ईअं सम्झो वेंदो त उमीद करे पोइ पेश कजे त पोइ वॾो कमाल आहे, पर ईअं न आहे। कमाल थोरे पढ़ण खां पोइ एतिरो माण्हू पेश करे त इहो बि वॾो कमाल आहे। सही हो। ऐं पंहिंजे सवालनि ते त अचां थो, पर जेका ॻाल्हि निकिती उहा हुन में हिकिड़े दिलचस्प पहलू जेको आहे उहो इहो त हाणे भिटाई मसनवी खणी पाण सां हमेशह हलंदा हुआ, पर उन्हनि इहो बि चयो आहे त जेतो फारसी सिखियो ॻोल्हो तो गुलाम। हाणे इहे ॿ रवैया, हिकिड़ो अमली तरह सां मिले थो ऐं ॿियो फ़िक्री तरह सां भिटाई वटि मिले थो, त इन्हनि ॿिनि रवैयनि जे बारे में अव्हां छा चवंदा? अर्ज़ु हीअ आहे त हुन चयो त इहो नौकिरी, ॾिसो इहो बैत ॿुधायां तव्हांखे, जे तूं फारसी सिखियो त ॻोल्हो तो गुलाम, उञो तां आब घुरे बुखियो तां ताम, जो ॿधो ॿिनि ॿोले सो कीअं चाहे ॼाम, इहा आमन सांदो आम ख़ासनि वञा न थिए। हाणे हुन इन फारसी ॿोलीअ खे ॿोली नौकिरीअ जे करे, बुख उञ जे करे, जो अॻे चवंदा फारसी घोड़े चाढ़सी, त फारसी जो इहो हूंदो हो त जेको फारसी पढ़ंदो सो घोड़े ते चढ़ंदो, न त घोड़े ते चढ़ण जो हक़ु न हूंदो हो। हिंदू खे घोड़े ते चढ़णु न ॾींदा, गॾह ते चढ़णु ॾींदा, ॿिया जाइलनि खे बि गॾह ते चढ़णु ॾींदा, घोड़े ते चढ़णु न ॾींदा। वक़्त जी सरकारी ॿोली हुजण जे हैसियत में शाह साहिब जी इन मुखालफ़त खे अव्हां छा बग़ावत सॾींदा या छा? न, बग़ावत मां न चवंदुसि, मां रुॻो इहो चवंदुसि त माण्हू बुख उञ जे करे इहे सिखी उन्हनि जो ॻोल्हो ग़ुलाम न थिए, मक़सदु आहे इहो। न सही इक़्तिदार ॾांहुं, पंहिंजे दौर जे इक़्तिदार ॾांहुं इन हवाले सां भिटाई जो हिकिड़ो रवैयो ज़ाहिर थियो। मां इन खे रवैये खे हर हर बग़ावत करे न सम्झुसि, पर इहो हुन रुॻो इहो शिकम परवरीअ खां मञा करण लाइ इहो चवां त अहिड़ी शिकम परवरी न थियो जो ग़ुलाम थियो। लफ़्ज़ ग़ुलाम ते एम्फसिस आहे, ज़ोर जेको आहे सो लफ़्ज़ ग़ुलाम त इहो ग़ुलामी न कयो। पर साईं उन लाइ त भिटाई चए थो न त जे तूं पारसी सिखे, माना त असल त जेको मना थो करे उहो पारसी सिखण खां ई मना थो करे। इन मदे नज़र खां न सिखो त वञी कंहिंजा ग़ुलाम थियो, उञो तां आब घुरे बुखियो तां ताम, इन मदे नज़र खां न सिखो। सिखो जीअं जीअं मां बि ॼाणा थो थोरी घणी, ऐं अहिड़ी तरह हो बि कोटेशन्स बि ॾिना अथई, न त कोटेशन्स कीअं ॾिया जेके ॼाणे। हिकिड़ो पहलू इहो नथो थी सघे त छाकाणि त फारसी हुन वक़्तु इक़्तिदार जी दरबार जी ॿोली हुई, ऐं दरबार जो अवाम सां या भिटाई जहिड़े मकतब फ़िक्र जे माण्हुनि सां रवैयो जेको आहे सो ठीकु न हो, त उन हवाले सां बि भिटाई इहो ॻाल्हि कई हुजे त बाबा इक़्तिदार खां दरबार खां परे रहणो आहे पाण खे। हा, ईअं त हुयो ऐं पाण रहंदो परे। हाणे साईं मां वटि हिकिड़ो सुवालु इहो आहे त भिटाई ते जेका डॉक्टर सोरले जी जेका तहक़ीक़ थियल आहे, त उन में हुन मुंहिंजे ख़्याल में पहिरियों दफ़ो हिकिड़े तहक़ीक़ जो हिकिड़ो जदीद अंदाज़ जेको चइजे उहो हुन अख़्तियार कयो। उन में हुन भिटाई जे दौर जी तारीख़ी वाक़िया, उन खां अॻु में जा, उन खां थोरा पोइ जा, उन तनाज़ुर में भिटाई खे ॾिठो आहे ऐं उनजे फ़िक्र खे हिकिड़े नमूने सां पेश कयो आहे। त
त भिटाई जे कलाम ते, भिटाई जे रवैयनि ते, भिटाई जे फ़िक्र ते, पंहिंजे दौर जे हमअसर तारीख़ी हालतुनि जो ऐं पाण खां अॻु वारी तारीख़ जो हा केतिरो असरु आहे, उन जे बारे में तव्हांजो छा ख़्यालु आहे? उहो हीअं आहे त इहो ई ख़ुदि सोले चए थो पेज 77 ते 177 या 77 ते आहे, मूंखे यादि आहे त उहो चवे थो त गोइटे बि पंहिंजे ज़िंदगीअ में जेके बि लाहा चाढ़ा ॾिठा, सियासती फेरा ॾिठा, हुकूमतनि जूं तब्दीलियूं ॾिठियूं, त उन्हनि जो पंहिंजे शेर में को बि ज़िक्र कोन कयो। अहिड़ी तरह थो लिखे त ऐं ॿियनि जा बि मिसाल ॾिए थो, हिक लाइ ॿियनि जा, त उन्हनि बि ईअं कयो। इहे बुज़ुर्ग हस्तियूं जेके ख़ुदि रूमीअ पंहिंजे हयातीअ में कई तब्दीलियूं सियासी ऐं हुकूमती ॾिठियूं, को बि ज़िक्र उन में कोन थो मिले। सो इहे जेके हुआ से इन्हनि ॻाल्हियुनि खां परे हुआ, हुननि खे इन हिस्ट्री सां को दिलचस्पी कान हुई। उहे इन खे तुच्छ करे सम्झंदा, हो चवंदा त इंसान खे सुधारियो बसि। हुननि जो पहलू इहो हुयो त जेको असां शेर था चऊं सो बि इन लाइ त माण्हुनि खे हिदायत ॾिजे, इन हिदायत जे पहलू जा हू क़ाइल आहे, ऐं बाक़ी तारीख़ूं जाग्राफियूं लिखण लाइ क़ाइल ई न। भिटाई फिरंगियुनि जो ज़िक्र कयो आहे, हा फिरंगी जेको बेत में अचनि था त दरिया तोते अची चोर चढ़िया, फिरंगी। हा उहा तारीख़ी वाक़ियो आहे। हा पोइ उहो इहे साइड वाक़ियो खणी हिकिड़ो इहो ॾिनो अथई, पर उन में बि न को ॾिसो न, छा जहिड़ी किसाई अलिफ खां ये ताईं नथो पियो ॿुधाए, रुॻो उन्हनि जूं के ख़ासि पॉइंट्स थो खणे, हिकु हिकु किसे मां हिकु हिकु या ॿ ॿ पॉइंट्स थो खणे, वधीक कुझु बि नथो पियो सम्झाए त पुनू केरु त उहो केरु त उहो केरु, ऐं कहिड़ी उन बाक़ाइदे सिलसिलेवार हिस्ट्री कंहिंजी बि कान थो ॾिए। अहिड़ी तरह किथे किथे रुॻो इशारा मिलनि था, उहो सोले बि ईअं लिखिया त किथे किथे तारीख़ी इशारा बि जेकॾहिं मिलनि था त उहो रुॻो ईअं बाजवे जंहिंखे चइबो आहे ईअं खणी कयो अथऊं, बाक़ी का उन्हनि जी दिलचस्पी कान्हे तारीख़ सां या इन्हनि सां सियासत सां। हिते सुवालु हिकिड़ो इहो थो थिए त भिटाई जेको जंहिं डिक्शन में लिखियो आहे या भिटाई जी जेका ॿोली आहे, उहा जेका ॿोली जी ओसर थी थिए पई, उन हिसाब सां लोक ॿोली खां हिकिड़ो वधीक क्लासिक्स में असीं जंहिंखे ॻणियूं त भिटाई जी ॿोली में ऐं जेका फोक ॿोली हुई, अवामी ॿोली हुई या अवामी सिन्फ़ूं हुयूं, बावजूदि इन जे त बैत अवामी सिन्फ़ हो, पर भिटाई जो जेको डिक्शन आहे उहो पंहिंजे फोक खां हिकिड़ो अॻिते वारो मरहलो आहे। त ॿोलीअ में इहा जेका अचे थी पई तवानाई या नवाण, अहसास, जज़्बा, इस्तलाह, सॼी ॻाल्हि, त इन मंझां छा तव्हां छा मतिलबु था वठो पिया? शाह साहिब खे जेतिरे क़दुरु मूं पढ़ियो आहे ऐं ख़ुदा जे फज़ल सां 7-8 दफ़ा ख़तमु कयो अथमि रसाले जो, त उन मंझां मां ईअं ॾिठो आहे त शाह साहिबु लफ़्ज़ भंडार हो। हुन वटि लफ़्ज़ ईअं हुआ जीअं नौकर, जेकी चवंदो वेंदो सो इहो तर्जनी सर्फ़ी बि पाण ई ठहंदी ईंदी, लफ़्ज़ बि पाण ई ठहंदा ईंदा, ऐं वेंदो चवंदो जीअं बसि हिकिड़े हुननि वटि को कुदरती ॾात हुई जो लफ़्ज़ ठहंदा। जीअं मसलन उठ जा 28 लफ़्ज़ कमांदा अथसि, केॾारे स्वर में शहज़ादनि जा सैयद शहज़ादा उन्हनि जा 32 लफ़्ज़ कमांदा अथसि, जंग जा अदर वर्ड्स 36 कमांदा अथसि, तीर जेको हणबो आहे सो तीर, टिंगर, पीलो, नीलो, अहिड़ा 7-8 लफ़्ज़ आहिनि। ॿेड़ीअ जा 12 लफ़्ज़ लिखिया अथई अदर वर्ड्स। त इहो शाह साहिब वटि लफ़्ज़ भंडार एॾो हो जो वेंदो चवंदो बसि, हुनखे लफ़्ज़नि जी का खोटी कान हुई, लफ़्ज़ भंडार। अच्छा साईं कलवाणी साहिबु, हिकिड़ो सुवालु मुंहिंजे ज़हन में आयो आहे भिटाई साहिब जे शाइरी जे बारे में। शाह साहिब जी शाइरी असां जॾहिं पढ़ूं था, मुख़्तलिफ़ सुरनि में मुख़्तलिफ़ बेत पढ़ूं था, त हिकिड़ी ॻाल्हि असांजे ज़हन खे थोरी खटके थी। मसलन भिटाई साहिब जो हिकिड़ो बेत आहे हिकिड़े हंधि त हू चवनी तूं मच वातों वराए, अॻु अॻराई जो करे ख़ता सो खाए, पांद में पाए वियो कीने वारो कीन की। साॻिए ई रसाले में साॻिए ई शाइर शाल अब्दुल लतीफ़ भिटाई जो हिकु ॿियो बेत आहे त सूर्य मरी सोभ खे त दिलि जा वहम विसार, हण भाला विड़ भाकुरे आॾी ढाल मढार, मथां तेग़ तरार मार त मतारो थिए। हाणे तव्हां असांखे महिरबानी करे इहो ॿुधायो त हिते हिकिड़ो असां शागिर्दनि जे ज़हन में या ईअं खणी चऊं त अव्हांजे मुक़ाबले में असांजे कचनि ज़हननि में इहो हिकिड़ो तज़ाद थो साम्हूं अचे त साॻियो ई शाइर हिकु हंधि चवे थो त हू चवनी तूं मच वातों वराए, ऐं ॿिए हंधि थो चवे त हण भाला विड़ भाकुरे। इन सिलसिले में कुझु इन मुंहिंजो अर्ज़ु हीअ आहे त शाह साहिबु असांखे पंहिंजे रसाले में सारी ज़िंदगी थो सेखारे, ऐं न को हिकु पहलू या 2 पहलू। तंहिं करे शाह साहिबु उन जीअं ख़ुदि क़ुर शरीफ़ में बि आहे त कुल या अय्युहल काफ़िरून ला आबिद मा ताबुदून वला अंतुम आबिदून मा आबिद वला अना आबिद मा अबदतुम वला अंतुम आबिदून मा आबिद लकुम दीनुकुम वली दीन। तव्हांजो दीन तव्हां सां, मुंहिंजो दीन मूंसां। त जेकॾहिं तव्हांजो दीन तव्हां सां, मुंहिंजो दीन मूंसां, त पोइ तबलीग छो कयूं, जिहाद छो कयूं, ठहियो उन्हनि जो दीन उन्हनि सां उन्हनि जो। त इहे वक़्त थींदा आहिनि। शाह साहिब बि असांखे सारी लाइफ
फुल लाइफ करे थो पियो सम्झाए थो ॾियां ऐं इन करे हिन जो ही तमामु मुख्य मशहूरु आहे ऐं इन ते ठहकी थो अचे त पाण चयो था त कॾहिं पंहिंजे कनु थी कॾहिं तिजे वात कॾहिं तिजे कात कॾहिं तिजे ॿकरो त अहिड़ा अहिड़ा टाइम्स अचनि था वक़्तु अचनि था औकात ऐं हादसात दुनिया में अचनि ई अचनि था त कॾहिं अहिड़ा वाक़िया था अचनि जो असांखे ॿकरो थी बि गुज़ारिणो आहे कॾहिं कात थी बि गुज़ारिणो आहे कॾहिं कात थी बीहणो आहे कॾहिं रुगो कनु करे ॿुधिजबो आहे कॾहिं ॻाल्हाइणो बि पवंदो आहे त इहे वक़्तु आहिनि इहो तव्हां ते छॾियो अथसि त तव्हां वक़्त जी निज़ाकत खे सम्झो कहिड़े वक़्तु वात थिजे कहिड़े वक़्तु कात थिजे कहिड़े वक़्तु ॿकरो थिजे त सारी लाइफ थो सेखारे ईअं बि चए थो त कॾहिं किथे चङनि सां चङायूं ईअं त हर को तो जीअं करे को बुरनि से भराए या चङा कनि चङायूं मठायूं मठनि जो वड़ जुड़े जन से सो वड़ सही कनि त उन इहो ॾिसणो आहे त कंहिंसां कहिड़ो वड़ कजे कंहिंसां कहिड़ो वञे किथे कात थिजे किथे सूर्य थिजे किथे निमाणो थिजे हुन सारी हयाती असांखे सम्झाई आहे पोइ इहो असांजो फ़र्ज़ु आहे त वक़्त जी शनास कजे औकात खे सम्झे अव्हांजो मतिलबु आहे त शाह साहिब जो मतिलबु इहो आहे चवण जो हिननि बेतनि जो त इहो तज़ाद न आहे पर इहो ई ॿुधायो आहे त को वक़्तु अहिड़ो अचे त उते माठ कजे अॻिलो चए बि त चुप खणी कजे ऐं को वक़्तु अहिड़ो ईंदो जिते चुप करणु ग़लति कमु थींदो अॻिते वधी करे भला हणजनि ऐं भाकुरे विढ़जे तव्हां सवेर हिकिड़ी ॻाल्हि कई त भिटाई जो दुनियावी मामलनि सां को वास्तो कोन हो या तारीख़ी वाक़िअनि सां को वास्तो कोन हो त इन जो मतिलबु इहो थो थिए त भिटाई जहिड़ो ज़हीन माण्हू ऐं तमामु वॾी ॾात जो धणी उहो पंहिंजे दौर में पंहिंजे मुल्क जे माण्हुनि ते तमामु वॾा जेके ॾचा थिया छा उन्हनि खां बिल्कुलु अख ॿूठ हुई या छा तव्हां छा था सम्झो त भिटाई जेको दुनिया तर्क कयल क़िस्म जो माण्हू हो तर्क सफ़ा न थियलु हो कुझु दुनिया सां जीअं इहो शाकरीम जो बैत आहे त हीअं ॾिजे हबीब खे लिंग गॾजनि लोक सां लिंग में गॾियो हलिजे ऐं हीअं हबीब सां वञे तंद तवार हुनजी अलाह सां हुई दुनिया सां बि गॾियो पियो हलियो पर घणो अरसो हिन गुज़ारियो सफ़र में सैरो सफ़र में हेॾो जूनागढ़ ताईं बि वियो त हेॾो कोहिस्तान वियो ससूअ जे क़बर ताईं बि वियो ससूअ जे बाबति 5 सुर अचा अथसि ॿियनि सभिनी सुर में लाइ हिकु हिकु सुर मारूअ जे लाइ वॾे में वॾो सुर सारी रसाले में आहे मारूअ जो जंहिंमें तमामु घणा बैत आहिनि पर उन लाइ बि हिकिड़ो सुर चयईं ससूअ लाइ सॼा सारा 5 छो छाकाणि त इहो सारो पंधु 3-4 दफ़ा करे आयो ऐं इहो ज़रे पुज़े ॾिठो हितां जा नीला नांग ॾिठईं डूंगर ॾिठईं सभु कुझु ॾिठईं त घणो वक़्तु हिन सफ़र सैरो सफ़र में गुज़ारियो इहो सफ़र जे हवाले सां हिकिड़ी ॻाल्हि ॿी साम्हूं अचे थी हा जेको मौलाना दीन मोहम्मद वफ़ाई लिखियो आहे त भिटाई खे कलोड़ा हाकमनि जेको आहे 2-3 दफ़ा माराइण जी कोशिशूं बि कयूं त हाणे तव्हां इहो सैर सफ़र जेको आहे इहो को मतिलबु आहे त अंडरग्राउंड थियण वारी का सूरत हाल आहे न इहो छा हो त दुनिया खां कुझु बेज़ारी बि हुई इन करे बि सैर सफ़र दुनिया खां या मतिलबु आहे त इक़्तिदार खां दरबार खां जंहिंजी दुश्मनी हुई हा उन खां बि मतिलबु भिटाई जा पंहिंजे वक़्त में दरबार सां नाता जेके हुआ उहे सुठा न उहे सुठा न दरबार वारनि जा सुठा न हे त वरी बि दुआऊं कंदो हो हे त सभु जीअं हुज़ूर पाक जन पंहिंजे दुश्मन खे बि दुआ कंदा पिटींदा कोन तीअं बि हिकु ॿ दफ़ो कयो अथई त अलाह खर जीअनि मदीजनि जे मन में असां पिरनि जूं उमेदूं पसंदि तंहिं पोइ मरनि सड़ी इन सूर में पर इहो ईअं बि करे करे ॾिसो न आख़िर इंसान बि हो त इंसान जी हालति में हुन जे वाता करे करे पिट बि निकिरे थी करे दुआ बि निकिरे थी सभु कुझु थी सघे थो वरी ढंग जेको शाह साहिब जो आहे दुआ करण जो या पिटण जो त ॾिसो त हिते बि चवनि था अलाह खर जीअनि मदीजनि में हिकदमि मरण जी नथो चए न पोइ मरण जॾहिं महबूब सां सूर में अहिड़ी तरह वरी पुनर खे थो चए पुनर लाइ पारातो ॾियायो 2 हथ खणी हाणे पारातो त पिट आहे असां वटि पर इहो पारातो जे ढंग त ॾिसो हुनजे यानी एक्सप्रेशन जो तरीक़ो त ॾिसो न त पुनर पारातो ॾियां 2 हथ खणी छल जुड़ियो हुजे जग में रब ॾेई उमिरि घणी हाणे इहो कहिड़े क़िस्म जो पारातो आहे त इहे इहो शाइरीअ जो कमाल आहे शाइरीअ जो ढंग आहे तंहिं करे इन नमूने जा बैत अची सघनि था हिकिड़ो ॿियो इहो सुवाल थो थिए त उन दौर जा तसवुफ़ हिकिड़ो निभाईंदा क़िस्म जो फ़लसफ़ो जंहिंखे उहो हुयो ऐं उन में जेको आहे जबरियत हिकिड़ो जेको आहे जबरियत वारो तसवुरु आहे ॿियो रवादारी वारो तसवुरु आहे फ़लसफ़नि में इहो थिए थो त भिटाई जेको आहे इहो पंहिंजी शाइरी मंझां इहो महसूसु थो कराए पियो त रवादारी वारे फ़लसफ़े जो पासो थो वठां पियो त
त इन लाॻापे सां दरबार सां हुनजा रिश्ता जेके मुनासिब न हुआ? न, तसवुफ़ हिकिड़ी अहिड़ी शइ आहे, अहिड़ो ख़्यालु आहे, अहिड़ो फ़िलसफ़ो आहे जंहिंजो हर हिकु मज़हब जे असुल मक़सद सां लाॻापो आहे। मां थियासाफ़ी हाल जो मेंबर आहियां, उते बि थियासाफ़ी ऐं तसवुफ़ पढ़ायो सम्झायो वेंदो आहे। उन ते सुवाल जवाब कयो। हिते मां कचहरियूं कयूं, तव्हांजे साम्हूं आहे जमशेदाबाद, हिते जो मां 3-4 साल मेंबर थी रहियो आहियां ऐं कॾहिं असिस्टेंट सेक्रेटरी बि हुउसि। त असां वटि इन तसवुफ़ में इहा त सूफ़ी ला कुफ़ी कोन भांइसि केरु, जिन जो साण सो वेर थिए वाहिर उतन जो। त सूफ़ी हिकिड़ो ला कुफ़ी आहे। इन वक़्तु ॾिसो, शाह जे ज़िंदगीअ जा बि, शाह जे कलाम जा बि हिकिड़ा पहलू आहिनि, हिकिड़ा वक़्तु आहिनि। कॾहिं उहो पाण खे सचो मुवहिद मुस्लमान बि सम्झाए थो त वहदहू ला शरीक लहू ॿुधे न ॿोड़ा, कितो कने न स्वा घटि अंदरि घोड़ा, ॻाढ़ींदे घोड़ा जंहिं शायदि थींदे सामा। त अहिड़नि बैतनि में सफ़ा मुवहिद सचो पको मुस्लमान थो नज़र अचे। किथे खाउड़े न रामकलीअ में इन्हनि में थो ॾिसिजे त सफ़ा हिकिड़ो हिंदू जोगी थो नज़र अचे, त किथे सफ़ा सूफ़ी लाकूफ़ी कोन भांइसि केरु, ऐं अहिड़ी तरह सां यानी सभ सां लाॻापो कोन्हे। त इहे हिकिड़ा वक़्त थींदा आहिनि, घटि घेर थींदा आहिनि, ख़्यालात आहिनि, तो ख़्यालात जो इज़हार कॾहिं कहिड़ो थी सघे थो। त इहे सभु रवैया जेके आहिनि, इहे सभु रवैया आहिनि जो किथे सन्नासियुनि सां नज़र थो अचे, किथे जोगियुनि सां नज़र तॾहिं थो चवां न। त इहे सभु रवैया जेके आहिनि जेकॾहिं लागू कजनि पंहिंजे माहौल ते या दुनिया ते, त इन जो मतिलबु इहो नथो निकिरे त हिकिड़ो इतिहाद पे चाहियो बिठाई, पंहिंजे माण्हुनि जे विच में हिकिड़ी वेझड़ाई पे चाही, जंहिंमें फ़िरके वारे त न हुजे, तंग नज़री न हुजे। मां त चवां थो एतिरे क़दुरु शाह अब्दुल लतीफ़ इहे पंहिंजा शेर चया जो हुन ॼण के हिंदुनि खे बि इस्लाम पे सेखारियो। हाणे ॾिसो, पहिरें पवंदी सान चवंदी सान रही वञ राति भंभोर में, रोज़ो पाक रसूल जो, रोज़ मिठड़े रसूल जो, प्यारे रसूल जो, चांठ चुमंदी सान चवंदी सान रही वञ राति भंभोर में। त हिंदू बि इहे बेत पढ़नि था। इहा ममताणी कहिड़ो सुशीला महताणी जॾहिं इहो पढ़ंदी त हीअं सच करे हथ ॿधी पढ़ंदी त रोज़ो पाक रसूल जो, चांठ चुमंदी सान चवंदी सान। त इहो हुनजो हिकिड़ो वे ऑफ एक्सप्रेशन हो, अहिड़ो प्यारो जो सभु कंहिंखे वणे। ऐं इन चवणु न त अॻे उन वक़्त में जेकॾहिं को रसूल लफ़्ज़ चवंदो हो त उन खे हिकदमि मुस्लमान कंदा ज़ोरीअ। हिकु दफ़ो ॾिठो ऐं त माण्हू हिकिड़े खे ज़ोरीअ मुस्लमान था चवनि थो मियां कॾहिं मुस्लमान को ज़ोरीअ थियो आहे? हे त दिलि जी ॻाल्हि आहे, तव्हां छो था वीचारे हुनखे ज़ोरीअ मुस्लमान कयो, छॾियो त वञी पंहिंजे मज़हब ते। ऐं उन्हनि खे चवे थो त जेके वरी सचो चइनि वटि हिंदू ईंदा हुआ ऐं अची मुस्लमान के जहिड़ा कम कंदा या क़ुर शरीफ़ बि सिखंदा, निमाज़ बि पढ़ंदा, त उन्हनि खे चवंदो हो त कूड़ो तूं कुफर सईं काफ़र मको ठाहे, हिंदू हॾ मां आहीं, ॼणियो तो मजुगा, तिलक तनी खे लाइ सचा जे शिरक से। त माण्हू मुनाफ़िक़ न थिए। पर साईं इन मां ईअं जीअं लाशारी पे चयो त इन मां इहो मतिलबु वठिजे त समाज में मुख़्तलिफ़ जेके मज़हबनि सां मुतलिक़ माण्हू रहनि था, शाह साहब जो इहो मतिलबु हो त सभई हिकिड़े अमन सां, बैन अल-अक़वामी अमन सां, भाईचारे सां रहनि। माना त शाह साहब रिजिड हुजण जे ख़िलाफ़ हो कंहिं बि हिकिड़े मज़हब में या कंहिं बि अॻिते। भला हिते हिकिड़ी ॻाल्हि हाणे तसवुफ़ ऐं इन सां निकिती सूफ़ीज़म जे फ़लसफ़े सां, त भिटाई साहब जे बारे में कुझु माण्हुनि जो इहो बि ख़्यालु आहे त शाह साहब सूफ़ी हो पको। अवां छा चवंदा इन सिलसिले में? मां त चवां थो सूफ़ी बि हो, मुस्लमान बि हो, सभु कुझु हो। रुगो हुनखे ईअं क्लेसिफाई छो था कयो? इहो क्लेसिफिकेशन ग़लति आहे। माना सूफ़ी हो, जीअं डॉक्टर हाणे क्लेसिफिकेशन करे हिकिड़ी अखि जो हिकिड़ो डॉक्टर खॿी अखि जो मां डॉक्टर मां सॼी न ॾिसंदुसि, त ईअं इहा जेका क्लेसिफिकेशन आहे इहा अॼुकल्ह आहे। मां चवंदो आहियां त शाह खे ईअं टुकर टुकर न कयो, शाह जे कलाम जो बि पोस्टमार्टम न कयो। जीअं हिते बिट शाह सकाफ़ती मर्कज़ वारनि पहिरियों जेको कयो त उन में छा कयो त वठी हिकिड़ी ॿूटी करे जुदा कयो। शाह जे कलाम मां साईं इस्म ॻोल्हियो, हर्फ़ जर ॻोल्हियो ऐं साईं इहे ॻोल्हियो, मक़सदु निकिरी वियो, माना मक़सदु उन जो हक़ीक़त निकिरी वई, रुगो अची लफ़्ज़नि खे चिमिड़ी पिया। मां चयो माना ख़ुदा जा बंदा, हे पोस्टमार्टम छो था कयो? शाह जे रसाले खे सारे खे गॾु पढ़ो ऐं उन मां कुझु पंहिंजे कैरेक्टर सुधारियो हो त किरदारु नवाज़ींदड़ आहे, त उन जे किरदारु नवाज़ी खे ॾिसो की तव्हां टुकर टुकर करे था वठो अची लफ़्ज़नि खे, जुमिलनि खे। सो तव्हां ॻाल्हि पिया ॿुधायो सूफ़ी हुजण जे बारे में शाह साहब जे, त तव्हांजे ख़्याल में शाह साहब खे बाक़ाइदा सूफ़ी सॾे सघिजे थो? सूफ़ी बि सॾे सघिजे थो, मुवहिद मुस्लमान बि सॾे सघिजे थो, मुजाहिद बि सॾे सघिजे थो, सभु कुझु हो।
ऐं पोइ सन्यासी जोगी बि सॾे सघिजे थो, लाहौती बि सॾे हली सघिजे सॼो साईं। हाणे ॿी ॻाल्हि हमाऊ थी वेंदा न इहे, त जॾहिं हमाऊ थी विया त बि मुल्क मिड़ई मंसूर कुई कोहंदे केतिरा। हा, छो त शाह साहिब जे ख़ुदि बेतन मां ज़ाहिर आहे त शाह साहिब द्वारका बि वियो, हा। नानी बि वियो, हिंगलाज बि गिरनार बि वियो, वियो, सभिनी पासे वियो। हिंगलाज बि हा, वियो, सभिनी सभिनी में। पासे हा। वियो। त उहो सभु भला साईं हर वजह जो माण्हू हो। हिकिड़ो सुवाल ॿियो रसाले साईं मुतलिक़, पोइ अलाह शरीफ़ साहिब खे चवंदासीं सुवाल पुछे त शाह साहिब जा मुख़्तलिफ़ सुर आहिनि, जी ऐं तव्हां त जीअं हाणे ॿुधायो पिए त तव्हां 7 दफ़ा ख़तम बि शायदि कयो जी आहे हा। शाह साहिब खे, ऐं तमामु घणो तव्हांजो तर्जुबो आहे पढ़ाइण जो। अव्हांखे मजमूई तौर ते सभिनी सुरनि में सभ खां घणो मुतासिर शाह साहिब जे कहिड़े सुर कयो, ऐं महिरबानी करे इहो बि ॿुधाइजो त उन सुर छो वधीक मुतासिर कयो ॿियनि जे मुक़ाबले में? हा, उहो हीअं आहे त सुर त सभई सुर आहिनि, उन्हनि में सिर बि आहे, राज़ बि आहे, जी पर शाह साहिब जो जीअं त असुल मक़सदु आहे क़ुर्बानी, जद्दोजहद ऐं महिनत मोहबत वारी महिनत, मशक़त मोहबत वारी मशक़त, हीअ न जेका उहा मोहबत वारी महिनत ऐं ज़ोरीअ वारी महिनत, फोर्स लेबर जीअं वांगार थींदी आहे, या लेबर ऑफ लव जेको प्यारो थींदो आहे रिसर्च जो, उन में छा थींदो आहे त हुन में माण्हू कक थी पवंदो आहे थोरी ॻाल्हि में, फोर्स लेबर में, ऐं हे जेको आहे रिसर्च जो लेबर, उन में माण्हू जीअं कंदो वेंदो रिसर्च तीअं वॾो, जीअं शाह जे जीअं गुरबख्शाणी बि लिखियो आहे त जीअं जीअं शाह जे कलाम खे वरी वरी थो पढ़िजे त वरी वरी ॿियूं नयूं नयूं ॻाल्हियूं उत्पन्न थियूं थियनि। त अहिड़ी तरह जेके हिन खे बि जॾहिं ईअं पढ़िजे थो त असांखे उन मां हज़ार नवां नवां ज़ाविया मिलनि था, जंहिं ते घणो कुझु ॻाल्हि थिए। ऐं हिकिड़े दफ़े हिकिड़े माण्हू मूंखे पुछियो, हुन ते यादि अची हाणे ॻाल्हि, त पढ़ियल शाह साहिब केतिरो हो, त मूं चयोमांसि त हुन जे कलाम जे हिकिड़े सेक्शन ते, हिकिड़े पुर्ज़े ते माण्हू PhD था कनि, त ॿुधाए त उहो पाण छा हूंदो, त उहो छा पाण हूंदो, यानी उन जे हिकिड़े कलाम जे हिकिड़े यानी सुर ते हिकिड़े हिसे ते था कनि त उनखे PhD थी मिले, त पाण छा हूंदो, उहो छा हूंदो। तव्हां ॻाल्हि पिया ॿुधायो सुर, मां पुछियो अव्हां खां त तव्हांखे सभिनी सुरनि में? हा, सुरनि में मां त चाहियां थो त इहो बि जीअं न ईअं मूंखां पुछनि माण्हू त तव्हांखे 6 पुटनि मां कहिड़ो पुटु प्यारो आहे, त मां कंहिंजे लाइ चवां, अहिड़ी तरह मां बि शाह जे रसाले जे कहिड़े सुर खे घटि कयां, कहिड़े खे वधि कयां, मुंहिंजे लाइ सभु अखियुनि जो नूर, दिलि जो सुरूर ऐं सुठे में सुठा आहिनि। साईं हाणे हिकिड़ी ॻाल्हि जेका सभिनी सुरनि में भिटाई सभिनी दास्ताननि में आम आहे, कॉमन आहे, उहा इहा आहे त भिटाई सभिनी दास्ताननि खे जेके बि असांजा लोक दास्तान तारीख़ जा थी रहिया आहिनि, उन्हनि सभिनी दास्ताननि खे उन जाइ ते उन पकड़ियो आहे जितां ट्रेजिडी शुरू थी थिए, जितां अलमियो शुरू थो थिए। हाणे भिटाई जो सॼो थीम जो जेको मर्कज़ी ख़्यालु आहे उहो लॻे थो त ॼण अलमियो आहे, यानी केॾारे खां वठी असांजे जेके लोक दास्तान उन्हनि सभिनी हाणे इहो अलमियाती जेका सूरत हाल खे जेको भिटाई छुयो आहे, इन जो को समाजी सबब बि तव्हांखे नज़र अचे थो? मूंखे हुननि जे लाइफ जो सबबु थो नज़र त हू पाण हुन ॾुख ॾिठा, पाण ॾूंगर ॾोरिया, ऐं इन करे हुन सारी लाइफ खे सम्झो ई त रुॻो जद्दोजहद, ॻोड़ा फोला ऐं इहो ॾुख ऐं ॾाखड़ा ॿई वेठा रून ॾुखी ॾूंगर पाण में। त हाणे जॾहिं ॾूंगर मुंहिंजो थो आवाज़ु कढाए, त जीअं हूअ थी वठी चए हाय पुनल त ॾुगर बि उनखे जवाबु थो पियो ॾे हाय पुनल, एको थो थिए न, पढ़ा ॾोसो सॾु वरवाईअ जो जे लई हुआ गई गॾु ॿुधण में बचिया, त इहो एको जेको थो अचे त ॾूंगर खे बि थो रहाए। इहो हिकिड़ो इक़बाल जो शेर आहे त ख़ुदा अगरि दिले फितरत शनास दे तुझको, सुकूत लालो गुल से कलाम पैदा कर। त शाह जे कलाम में त अहिड़ा मिसाल था मिलनि जो सुकूत यानी सुकूत वारी शइ यानी बेजान शइ मंझा कलाम थो पियो पैदा करे। नाज़ मंझां निकिरी जां पिनी करे थो पंधु, भूमि पिणु बिस्मिल्लाह अचे राह चुमे थींदा आहिनि। त मुंहिंजो महबूब जॾहिं नाज़ सां हली थिए त उन खे धरती बि बिस्मिल्लाह मुंहिंजा साईं, बिस्मिल्लाह मुंहिंजा महबूब, हिकु कदम चुमे थी। त उहो जेको धरतीअ मां थो आवाज़ु कढे, ॾूंगरनि मां थो आवाज़ु कढे, त इहे हिकिड़ी शाइरानो कमाल आहे।